अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सूर्या न्यूज़ खबर शामिल करें। बस समारोह खुराक खाते जे लापरवाही सबब चक्की मालकन जे सरकारी कोटा न मिलण खिलाफ़ अटे जा अघ आसमान सां टकराइजी विया। तफ़सील मौजूद समारोह तालके जे कणक डायरेक्टर जे हुकुम ते समारोह गोदाम मां ॿिनि तालकनि उमरकोट ऐं कनरी ॾांहुं फ्राम लाइ 3 ट्रकियूं भरिजी रहियूं आहिनि, जेका समारोह वासियुनि सां सख़्तु ज़ुल्म थी रहियो आहे। शहर में फ़ी मण 4800 रुपया विकिरो थियण लॻो। ग़रीब ऐं पोरियत 2 वेला टारण में परेशान आहिनि। अटो 120 रुपया किलो मिली रहियो आहे। इंतज़ामिया अगोरो निंड सुतल आहे। गोदाम तां कणक 3200 रुपया फ़ी मण मिली रही आहे। जिन मालिकनि जो चवणु आहे त असां खां फ़ी कटे ते 500 रुपया वरिता पिया वञनि। उन बावजूदि मज़दूरी अलॻि पिया भरियूं। कांटे जा किराया बि पिणु असीं भरे रहिया आहियूं। असांखे कणक सरकारी रेट खां 1000 महांगी मिली रही आहे। प्राइस कंट्रोलर ऐं AC ऐं ॿिया अमलदार अगोरो निंड सुतल आहिनि। अवाम सख़्तु परेशान आहे। अटे जे रेट में कमी कई वञे न त ॿिए सूरत में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। रिपोर्ट डॉक्टर एमलाल वांगानी, ब्यूरो चीफ, उमरकोट।